व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम फ़हल यंज़ुरून इल्ला अस्साअ अन तातियहुम बग़ततन फ़क़द जाअ अशरातुहा रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दोस्तों जी तव्हां ऐलान में ॿुधी चुका, मुंहिंजी अॼोकी तक़रीर जो मौज़ू आहे क़यामत जूं निशानियूं। जीअं पाण सभु ॼाणूं था, हिकु मुसलमान हुजण जे नाते त क़यामत ते ईमान जे 6 रुकननि मंझां हिकु रुकन आहे ऐं जंहिं माण्हू जो क़यामत ते ॾींहं ते ईमान न आहे, शरीयत जी नज़र में अहिड़ो माण्हू काफ़िर आहे। ही जेका दुनिया जंहिंमें असां मौजूद आहियूं, इहा हिकु ॾींहुं ख़त्म थी वेंदी। अल्लाह ताला क़ुरान मजीद में केतिरनि जायुनि ते उनजो ज़िक्र फरमायो आहे। हिकु जॻह ते फरमाई वमा अम्रु साअति इल्ला कलमहिल बसर औ हुव अक़रब। क़यामत जो मामलो ईअं आहे, एतिरो जल्दी ईंदी। अल्लाह ताला उन जे लाइ मिसाल पेश कयो अखि छिंभ जो। इंसान जॾहिं अखि छिंभे थो, ये समझो सेकंड मुश्किल सां लॻे थो। फरमाई उन खां बि अॻु में, उन खां बि ज्यादा करीब क़यामत क़ाइम थी वेंदी। ॿी जाइ ते फरमाई ला तातीकुम इल्ला बग़ततन। क़यामत ईंदी तव्हां वटि, पर ओचितो ईंदी। ऐं क़यामत उन्हनि माण्हुनि ते क़ाइम थींदी, अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, जेके अल्लाह जी मख़लूक में बदतरीन हूंदा। पाण फरमाइनि था ला तक़ूमु साअतु इल्ला अला शिरारिल ख़ल्क़। हदीस सही मुस्लिम जी त क़यामत उन्हनि माण्हुनि ते क़ाइम थींदी जेके अल्लाह जी मख़लूक में बदतरीन हूंदा। ऐं रब जी मख़लूक में बदतरीन केरु आहे? सभ खां पिछड़ा केरु आहे? थी सघे थो को माण्हू चवे को जानवर, कुत्तो या सूअर, या अञा बि को गंदो ऐं गलीज़ जानवर, पर क़ुरान हदीस उनखे बदतरीन कोन चयो आहे।
छो त अल्लाह जी सबूरी मखलूक में याद रखी छो मुशरिक या काफिर इंसान थींदो या जिन थींदो, बाक़ी सबूरी मखलूक हिक अल्लाह ताला जी इबादत कंदड़ आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला सूरे बय्यना जे अंदरि फरमायो त इन्नल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नारि जहन्नम खालिदीन फीहा उलाइकुम शर्रुल बरिय्यह। फरमाए बेशक जिन अहले किताब मां कुफर कयो ऐं जेके मुशरिक आहिनि अल्लाह जी मखलूक में सब खां पुछड़ा ऐं बदतरीन आहिनि। ही कुरान जी गवाही आहे कि आम किताब जी न, सब खां बदतरीन आहिनि काफिर ऐं मुशरिक। तव्हां खुद मुशाहिदो करियो, ही कुत्तो नजस ऐं हराम जानवर आहे, पर चंद ॾींहं उनखे मानी खारायो, घर खां ॿाहिरि निकिरंदो घणो करे तव्हांजे इंतज़ार में हूंदो, पुछ लोॾे तव्हांजे पेरनि में अची किरंदो। हिन कुत्ते खे बि ख़बर आहे त ही मुंहिंजो मोहसिन आहे, जंहिं मूंखे 7 ॾींहं 8 ॾींहं मानी खाराई आहे। पर मुशरिक ऐं काफ़िर बदबख्त आहे, 70-80 साल जी ज़िंदगी ॾाढी सुफ़ैद थी वई, पर बदबख्त पंहिंजे रब खे, पंहिंजे राज़िक खे, पंहिंजे हक़ीक़ी माबूद खे कोन सुञातो, पंहिंजे मोहसिन खे, पंहिंजे मुनइम खे हिन ज़ालिम कोन सुञातो। तंहिंजे करे मुशरिक ऐं काफ़िर अल्लाह जी मखलूक में सब खां बदतरीन आहिनि ऐं क़यामत में हिननि ते क़ाइम थींदी। पर अल्लाह जी रसूल ॿी हदीस में जेका इमाम अहमद मुस्नद अहमद जे अंदरि रिवायत कई आहे, इमाम इब्न हिब्बान सही इब्न हिब्बान जे अंदरि रिवायत कई आहे सही सनद सां, जेके बदतरीन हूंदा उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे, सईदाबाद वारो ॿुधी छॾियो, इन ॻाल्हि खे परे परे ताईं पहुचायो। ये अल्लाह जे नबी जो फरमान आहे, मुंहिंजी ॻाल्हि कोन्हे। त उहे केर आहिनि जिन खे अल्लाह जे नबी बदतरीन चयो, उन्हनि जी निशानी छा हूंदी? पान फरमाइनि था ला तक़ूमु साअतु इल्ला अला शिरारिल ख़ल्क़ व मन यत्तख़िज़ुल क़ुबूर मसाजिद। अल्लाहु अकबर, ॻाल्हि टुटी वई। पान फरमाइनि था क़यामत उन्हनि ते क़ाइम थींदी जेके अल्लाह जी मखलूक में बदतरीन आहिनि, जेके कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा, कब्रनि खे सजदे जी जाइ बनाईंदा। अॼु आऊं तव्हांखे दावत फिक्र ॾियां थो, पूरी दुनिया जी आबादी तक़रीबन 8 अरब आहे, सब खां ज्यादा तादाद ईसाइनि जो आहे, ॿिए नंबर ते वॾो तादाद मुसलमाननि जो आहे, बाद में हिंदुनि जो आहे, यहूदियुनि जो आहे। लेकिन तव्हांखे हैरत थींदी हिन दौर जे अंदरि जेकॾहिं तव्हां कब्र परस्त ॾिसंदो तव्हांखे इहे नाले जा मुसलमान मिलंदा। ईसाइनि में कब्र परस्ती कोन अथव, घणो करे धैर्य आहे। को मुकबरो बि आहे त के फ्रीडम फाइटर जो आहे, के सियासी लीडर जो आहे, जंहिंसां तक़दुस जो पहलू वाबिस्ता कोन्हे। कब्र परस्ती तव्हांखे अमेरिका यूरोप में नज़र कोन्हे। कब्र परस्ती दौर जे अंदरि तव्हांखे नज़र ईंदी मुसलमाननि में।
हाँ हिकिड़ी ॾींहुं ॾिठुमि पे सिंध जे अंदरि हिकिड़े अंबरा नक्शो ॾिनो हो त सिंध में दरगाहूं केतिरियूं आहिनि। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह रहम फरमाए, को शहर ख़ाली कोन्हे, को ॻोठ ख़ाली कोन्हे। एतिरे क़दर क़बर परस्ती दरगाह परस्ती। अल्लाह जे नबी साहब फरमायो, क़यामत क़ाइम थींदी जेके क़बरनि खे सजदे जी जाइ बनाईंदा। अल्लाहु अकबर। मुवहिद केॾो खुश नसीब आहे। पाण छोकिरा फरमाइनि था, शाम खां हिकिड़ी हवा हलंदी, सही मुस्लिम जी हदीस आहे। उहा हवा लॻंदी जिते बि मोमिन हूंदा, हवा उन्हनि ताईं पहुचंदी ऐं उहे सभु फौत थी वेंदा, गुज़ारे वेंदा। अल्लाह जो ॾिहाड़ो मुवहिद इंसान खे कोन ॾेखारियो। मुशरिक के काफ़िरनि ते इहा क़यामत कड़की पवंदी। हाणे निशानियूं कहिड़ियूं आहिनि? हदीस मुबारका जो जॾहिं असां मुतालो करियूं था, कुझु उहे निशानियूं आहिनि जेके अलामात कुबरा चइजे थो, जेके क़यामत खां कुझु अरसो अॻु में ज़ाहिर थींदियूं। जीअं पाण सुबरन फरमायो, सिज ओला खां उभरंदो। अल्लाहु अकबर। मूंखे ॿुधाए दुनिया जी हालत छा थींदी? ही जेको सिज रोज़ असीं ॾिसूं था त मशरिक़ खां ओभर खां उभरे थो, उहो ओला खां उभरंदो। जॾहिं ओला खां उभरंदो, अल्लाह जे नबी फरमायो कंहिंजी तौबा क़बूल कोन थींदी, छो त हाणे क़यामत यकीनी आहे। कंहिंजी तौबा क़बूल कोन थींदी। उन खां पोइ दज्जाल ईंदो, ज़ाहिर थींदो। ऐं केॾो ख़तरनाक फितनो आहे। पाण छोकिरनि फरमायो हदीस जे अंदरि त आदम अलैहिस्सलाम जी तख़लीक़ खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं एॾो वॾो ख़तरनाक फितनो थियो ई न। बल्कि अल्लाह जे रसूल फरमायो, हर पैगंबर पंहिंजी उम्मत खे दज्जाल जे फितने खां ख़बरदार कयो। पाण हर नमाज़ में अल्लाह जी पनाह तलब कंदा हुआ दज्जाल जे फितने खां। इहो को मामूली फितनो कोन हो। पर तव्हां ॾिसो, अल्लाह जे रसूल निशानियूं ॿुधायूं आहिनि, पर उनजे बावजूद क़ौम दज्जाल जे फितने जो शिकार थींदी। पाण छोकिरा फरमाइनि था, हिकु अख खां काणू हूंदो, पेशानी ते ॿिनि अखियुनि जे विच में काफ़िर लिखियल हूंदो, हर माण्हू पढ़ी वठंदो, काफ़िर लिखियल हूंदो। अख खां काणू आहे, पर हेॾियूं वादे निशानियूं, पर माण्हू हुन जे पोयां लॻी वेंदा। ॾिसो अॼु बि लॻनि पिया न। अॼु बि जेकॾहिं को शोबे ते बाद अचे, को ठग ऐं बदमाश मदारी अचे, ही क़ौम जे पोयां आहे। इमाम शाफी छा चयो रहमतुल्लाह अलैह, जॾहिं तव्हां के माण्हू खे हवा में उॾामंदे ॾिसो, पर बि कोन अथसि, पाणी ते हलंदे ॾिसो, ॿुॾे बि कोन थो, फला तग़तरू बिही हत्ता तारिज़ु अमरहु अलल किताब व सुन्नह। धोखो न खाइजो त ही को अल्लाह जो वली आहे। जेसि ताईं तव्हां उनजे मुआमले खे, अक़ीदे खे, अमल खे क़ुरान ऐं सुन्नत ते पेश न करियो, क़ुरान ऐं सुन्नत मुताबिक़ आहे, थी सघे थो अल्लाह उनजे हथ ते को गैर मामूली वाक़ियो ज़ाहिर करे छॾियो हुजे, पर जेकॾहिं अक़ीदो शिरकी आहे, अमल पुछड़ा अथसि, सम्झी वठो ठग आहे, जादूगर आहे, शोबेबाज़ आहे। हाणे जॾहिं दज्जाल ईंदो, सही मुस्लिम जी हदीस, अल्लाहु अकबर। दोस्तो वरी बि तव्हांखे चऊं था, हदीसनि जो मुतालो ज़रूर कयो। दीन जो बुनियाद अल्लाह जो किताब आहे
किताबुल्लाह के समझण जे लाइ अल्लाह जे प्यारे पैगंबर जो अहादीस उनकी अहमियत छा है इन ही हदीस में बयान है जेका ॿुधाइण वञा पियो। सही मुस्लिम जी हदीस आहे अल्लाह उनखे गैर मामूली ताक़तूं ॾींदो आज़माइश जे लाइ। जेके माण्हू उनजे पोयां लॻंदा ईमान आणींदा दौलतमंद थी वेंदा, ज़मीनूं भलियूं थी वेंदियूं, जानवर मतारा थी वेंदा, हमरा खुशहाल थी वेंदा ऐं जे दज्जाल जो इनकार कयो मिस्कीन थी वेंदो, माल औलाद तबाह थी वेंदो। अल्लाहु अकबर। वही सोचो जे इनकार कयो पान छोकरा फरमाईंदा उन सां गॾु जन्नत यानी हूंदी जेका उनजी उहा असल में बाहि हूंदी ऐं जेका बाहि हूंदी सा जन्नत हूंदी। जन्नत बाहि हूंदी ऐं जेका बाहि वटसि आहे उहा जन्नत हूंदी। पर कहिड़ो वॾो फिक्रो ॾेखारींदो हिकिड़े नौजवान खे सॾे उनखे तलवार सां धक हणंदो उनजा ॿ हथ थी वेंदा। सही मुस्लिम जी हदीस आहे ॿ हथ थी वेंदा हिक ॿिए खां बिल्कुलु दूर परे निकिरी वेंदा। पाण छोकरा फरमाईंदा वरी उनखे हुकम कंदो ॿई हथ पाण में मिली वेंदा नौजवान ज़िंदा थी वेंदो। आऊं पुछां थो अॼु जेकॾहिं तव्हांजे शहर सईदाबाद में को माण्हू के मैदान में इहो मंज़र ॾेखारे त क़ौम जी हालत छा थींदी? माण्हू उनजी पूजा कंदा या न? जेका क़ौम ठग बदमाश शराबी ज़ानी तिन खे मुर्शद सम्झो वेठी आहे त मूंखे ॿुधायो जेकॾहिं कंहिंखे मारे ऐं जीआरे ही क़ौम त क़दमनि में किरी पवंदी, सजदो कंदी। ॾिसो कोन था इन क़ौम जी हालत, ॾाढी कूड़िया बेदीन तिन खे सजदो पिया कनि सोशल मीडिया ते। बेदीन ॾाढी कूड़िया बेअमल तिन खे सजदो कनि पिया। सो जेकॾहिं के माण्हू खे मारे वरी जीआरे त क़ौम जी हालत छा थींदी? अल्लाहु अकबर। पर ही नौजवान चवंदो ऐं दज्जाल आउं तोखे सुञाणी चुको आहियां, अशहदु अन्नक दज्जाल अल्लज़ी हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस। आउं तोखे सुञाणी चुको आहियां तूं दज्जाल आहीं, छो त अल्लाह जे नबी इहा ॻाल्हि ॿुधाई हुई, प्यारे पैगंबर हदीस बयान कई हुई। आउं पुछां थो उन नौजवान खे दज्जाल जे फितने खां कहिड़ी शइ बचायो? अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस। हदीस जो मुतालो जारी रखो, घरनि में किताब रखो, ये अजीम शइ आहे। कुरान हदीस दीन जो बुनियाद है। पर वो नौजवान चवंदो दज्जाल हाणे मूंखे वरी मारे जीआरे ॾेखार। पाण शुक्रा फरमाइनि था वरी उनखे ॿिए दफ़े मारे कोन सघंदो, ॿिए दफ़े मारे कोन सघंदो। एॾो वॾो फितरू अॻिते अचणो आहे दज्जाल जो फितरू। पर ही उहे निशानियूं आहिनि जेके क़यामत जे बिल्कुलु क़रीब ज़ाहिर थी। पर ॿियूं निशानियूं आहिनि अलामात सुगरा। मुहद्दिसीन किराम बाक़ायदा किताब लिखिया आहिनि ऐं तव्हांखे हैरत थींदी। ऐं तव्हांखे दावत फ़िक्र ॾियां थो कॾहिं इहे निशानियूं तव्हीं ख़ुदि पढ़ी ॾिसो जेके अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलामात सुगरा ॿुधाई वञ से तक़रीबन सभु जूं सभु ज़ाहिर थी चुकियूं, सभु जूं सभु ज़ाहिर थी चुकियूं तक़रीबन। ऐं चंद निशानियूं तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। पहिरीं निशानी जेका हदीस पेश करियां थो सही बुखारी, अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन मिन अशरात सात ऐं युरफअल इल्म व यसबतल जहल। अल्लाहु अकबर। पाण छोकरा फरमाइनि था क़यामत जी निशानी मां हिकिड़ी निशानी आहे जो इल्म खजी वेंदो, इल्म खजी वेंदो।
सवाल तो पैदा थी कीअं कजंदो ऐं मुराद कहिड़ो इल्मु आहे? इन मां मुराद दुनियावी इल्मु कोन्हे। वॾे तादाद में यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेजिस आहिनि, तालीमी इदारा आहिनि। हिन मां मुराद आहे दीनी इल्मु। ऐं खजंदो कीअं? अल्लाह जे प्यारे पैगंबर उन जी बि तशरीह कई। पाण छोकिरा फरमाइनि था अल्लाह इल्म खे ईअं कोन खणंदो जो माण्हुनि जी दिलनि मथां कढी वठे। माननि जी दिलनि मथां अल्लाह छिके कढी वठे। अल्लाह इल्म ईअं कोन खणंदो। पोइ कहिड़े तरीक़े सां? वलाकिन यक़बिज़ुल इल्म बिक़ब्ज़िल उलमा। अल्लाह इल्म खे खणंदो, उलमा खे वफ़ात ॾेई उन्हनि खे खणे। उलमा खे अल्लाह खणी वठंदो। जॾहिं उलमा विया हलिया, यादि रखी छॾियो नुक़्तो वॾो। किताब मौजूद है, किताब दुनिया में मौजूद है, पर उलमा जॾहिं खजी विया हलिया, माण्हुनि जे लाइ हिदायत रस्ता तक़रीबन बंदि थी विया। छो त हदीसूं त मौजूद आहिनि, सम्झाइण वारा किथे आहिनि? कुरान त मौजूद आहे, सम्झाइण वारा किथे आहिनि? सिर्फ किताब काफ़ी कोन्हे। तंहिंजे करे असांजे सलफ़ इहो चयो आहे, को बि माण्हू महज किताब पढ़ी उन ते जेको सो एतमाद न करे, बल्कि उलमा सां राब्तो रखे। अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे बाक़ाइदे उलमा वटि वञी पढ़े। मदारिस जे अंदरि जेकॾहिं एतिरो टाइम न आहे, हदीसनि जा किताब पढ़े थो, दीनी किताब पढ़े थो, का बि शइ जेकॾहिं मुंझारो रखे आणे, फौरन के आलिम सां राब्तो करे उन खां रहनुमाई वठे। जिन माण्हुनि महज़ किताब ते भाड़ियो आहे न, से गुमराह थिया बि आहिनि ऐं गुमराह कयो अथनि। पाण छोकिरा फरमाइनि था अल्लाह उलमा खे खणी वठंदो। पोइ नतीजो छा थींदो? पाण छोकिरा फरमाइनि था वलम युबके इल्ला आलिमन। वलम युबके आलिमन, अल्लाह को आलिम न छॾींदो। वलम युबके आलिमन, अल्लाह को आलिम कोन छॾींदो, सभु अल्लाह आलिम खणी वठंदो। पोइ छा थींदो? इत्तख़ज़न नासु रूसन जुहालन। माण्हू जाहिलनि खे पंहिंजो अॻुवाण बनाईंदा। ऐं चवां थो हिन दौर जे अंदरि ख़ुशूसन माण्हू जाहिलनि खे पंहिंजो अॻुवाण बनाईंदा। फसोइलू, उन्हनि खां सुवाल कयो वेंदो, मसला पुछिया वेंदा। फअफ्तो बग़ैर इल्म, इल्म खां सवाइ फतवा ॾींदा। ऐं बुखारी जी ॿी रिवायत ॿुधाईंदो हलां, फतवा ॾींदा कहिड़े तरीक़े सां? पाण छोकिरा फरमाइनि था युफ्तून बिरायहिम। बुखारी जी 7303 नंबर हदीस आहे ग़ालिबन 7303। पाण छोकिरा फरमाइनि था त ही जाहिलनि खे पंहिंजो अॻुवाण बनाईंदा। कहिड़ा जाहिल? जेके फतवा ॾींदा पंहिंजी राय सां। युफ्तून बिरायहिम, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि। अॼु अहिड़ा माण्हू आहिनि या कोन्हनि? केतिरा मिसाल पेश करियां राय सां फतवा जा। फ़िक़्ह हनफ़ी जो किताब आहे दुर मुख़्तार, उनजे पहिरीं जिल्द जे 32 नंबर सफ़े ते लिखियलु आहे, हर माण्हू खे घुर्जे महीने में 2 या 3 दफ़ा निकाह जी तजदीद कराए शाहिदनि जे रूबरू। मतां निकाह टुटी वियो हुजे, हर महीने तजदीद निकाह कराए 2 या 3 दफ़ा शाहिदनि जे रूबरू। छा ही कुरान हदीस में फतवा है? छा ही फतवा कुरान हदीस में है? किथे आहे दलील? हर महीने में निकाह जी तजदीद कराए। ठीक है, नमूने सां ॾिसो लिखदा किताबनि जे अंदरि अल हिदाया वारो लिखे थो, हिकिड़ो माण्हू वियो चोरी ते, घर में दाख़िल कोन्हे थियो, हिन खाट हणियो आहे। खाट हणी हथ अंदरि दाख़िल करे उन हमरा जे घर में टपड़ ॿाहिरि कढी वरिता।
घर में दाख़िल ना आहे पियो, चवे थो जो हथ कोन कपियो बि। मूंखे ॿुधायो छा इहा फतवा क़ुर हदीस मुताबिक़ आहे? साॻियो किताब ॿ ॼणा वञनि था चोरी ते, हिकिड़ो दीवार टपी घर जे अंदरि दाख़िल थियो, ॿियो ॿाहिरि बीठल आहे, अंदरां जे टपड़ कया उन दीवार ते रखिया, ॿाहिरीं चोर वरी उतां खां टपड़ कया, चवे थो ॿिन्ही जो हथ कोन कपियो वेंदो, छो त अंदरां जे टपड़ खया सो ॿाहिरि खणी कोन वियो, जे ॿाहिरां खया उहो अंदरि कोन वियो। छा क़ुर हदीस मुताबिक़ फतवा? फतावा कादी खान लिखे थो पलीती चटण सां पाक थी वेंदी। छा क़ुर हदीस मुताबिक़ फतवा? बल्कि ॿुधाईंदो अला ख़तरनाक फतवा, फतवा कादी खान जे अंदरि मौजूद आहे, मूं वटि मौजूद आहे अल्हम्दुलिल्लाह अरबी। कोयटा मां शायद जे तो कंहिं माण्हू खे नाकेली अचे, नाकेली अचे, नक मज़ा रत वहे ऐं हू सम्झे त मूंखे शिफ़ा मिली वेंदी, त रत सां क़ुर पेशानी ते लिखी सघे थो, रत सां। कंहिं माण्हू पुछो हुन फ़क़ीह खां, सही जेकॾहिं लौ कतब बिल बौल, उन अमरा लिखियो पेशाब सां, या लौ कोतिब बिल बौल, पेशाब सां लिखियो वञे, कीअं आहे कि ला बास वही इनकान फी शिफ़ा, सम्झे त मूंखे शिफ़ा मिली वेंदी, को हर्ज कोन्हे। फतावा कादी खान, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मूंखे ॿुधायो मोमिन मरण पसंदि कंदो, मौत अची वञे, कॾहिं क़ुर पेशाब सां कोन लिखंदो। हत्ता के मशहूर हनफी आलिम अल्लामा गुलाम रसूल सईदी, उनजो तालुक मक्तब फ़िक्र बरेलवी सां आहे। मुस्लिम जी शरह में लिखियो अथसि त ही जेके ॻाल्हियूं लिखियल आहिनि वरी ख़तरनाक आहिनि, ईमान वञण जो इम्कान आहे, ईमान न वञे माण्हू। अल्लाह जे नबी छा फरमायो? राय सां फतवा ॾींदा। राय सां फतवा कोन्हे, कहिड़ो दलील आहे क़ुर हदीस में? अल्लाह जे नबी जेका निशानी ॿुधाई हुई त जाइलनि खे अॻुवाण बनाईंदा, उन जाइलनि जी निशानी कहिड़ी? ॿी हदीस तशरीह करे थी त राय सां फतवा ॾींदा, युफ्तून बे राय। पोइ छा थींदो? फज़ल्लू व अज़ल्लू, पाण गुमराह थींदा, ॿियनि खे गुमराह कंदा। फज़ल्लू, पाण गुमराह थींदा, व अज़ल्लू, ऐं ॿियनि खे गुमराह कंदा। सही बुखारी जे अंदरि। अल्लाहु अकबर। ॾिसो जॾहिं उलमा वञनि था त पोयां अहिड़ा जाहिल वञी बचनि था। अॼु ॾिसो सोशल मीडिया केतिरी तबाही आंदी आहे, हर माण्हू मुफ्ती थियो वेठो आहे, हर माण्हू वटि मोबाइल आहे, हर माण्हू सम्झे थो जेको फतवा ॾे पियो, ॻाल्हाए पियो, आलिम आहे। हिकिड़े अमरा जो नालो आहे मोहम्मद अली मिर्ज़ा जहलवी। केतिरा माण्हू न मुतासिर आहिनि, बल्कि अफ़सोस सां चवणो पए त बाद अहले हदीस वर्गा मुतासिर आहिनि। हालांकि उन माण्हू खे बाक़ाइदे खड़ो कयो वियो आहे। पोयां केरनि? रवाफ़िज़। रवाफ़िज़ कहिड़ी ड्यूटी लॻाई, कहिड़ो मिशन जे हवाले कयो वियो? तुंहिंजो कमु आहे माण्हुनि जी दिलनि में सहाबा जे मुतालिक़ बदगुमानियूं पैदा करणु, इहो तुंहिंजी ड्यूटी आहे। आउं तव्हां खां पुछां थो, ख़ुदा मूंखे गैर जानिबदार थी जवाब ॾियो, जेकॾहिं सहाबा जे बारे में बदगुमानी पैदा थी वञे, इहे माण्हू सही कोन हुआ, नऊज़ बिल्लाह, इहे माण्हू ख़ाइन हुआ, इन्हनि दीन असां ताईं सही कोन पहुचायो, त पोइ क़ुर हदीस रहंदा? ही क़ुर मुंहिंजे हथ में आहे। कंहिं जमा करायो? अबू बकर सिद्दीक़। कंहिं हिकिड़ी किरत ते मुतफ़िक़ करायो? उस्मान बिन अफ़्फ़ान। जेकॾहिं सहाबा मजरूह थी वञनि, न क़ुर बचंदो न हदीसूं बचंदियूं। यादि रखी छॾियो, न क़ुर बचंदो न हदीसूं बचंदियूं। हदीसूं कंहिं पहुचायूं?
तव्हां का बि हदीस खणी ॾिसो, सही बुखारी सही मुस्लिम आहे, कंहिं बि किताब मां मुहद्दिस जेको आहे पंहिंजी सनद सां हदीस अल्लाह जे प्यारे पैगंबर ते पहुचाए थो। मूंखे मुंहिंजे शेख ॿुधायो, मूंखे मुंहिंजे शेख बिल फर्ज़ इमाम नाफ़े चवे थो मूंखे अब्दुल्ला बिन उमर ॿुधायो, अब्दुल्ला बिन उमर चवे थो मूं हदीस ॿुधी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे आख़िरी रावी केरु हदीस जे अंदरि? सहाबी, जेको अल्लाह जे नबी खां ॿुधे पियो। आख़िरी सहाबी खे विचां हटाए छॾियो, हदीस प्यारे पैगंबर ताईं कोन पहुचंदी, मुनक़ता थी वेंदी। मुनक़ता रिवायत ज़ईफ़ रिवायत आहे, दीन ई कोन रहंदो, न हदीसूं रहंदियूं, न क़ुरान रहंदो। हिन माण्हू छा कयो? सभ खां पहिरीं सैयदना मुआविया रज़ी अल्लाह खे टारगेट बनायो। ऐं ख़बर अथव माण्हू क़ुर्बान वञे सलफ़ सालिहीन जे फ़हम तां, अल्लाह उन्हनि खे फ़हम केतिरो ॾिनो। इमाम रबी बिन नाफ़े रहमतुल्लाह अलैह 241 हिजरी में फौत थियो, 3 सदी हिजरी में उनजो अज़ीम कौल आहे, गंढ ॾेई छॾियो। चवे थो मुआविया रज़ी अल्लाह अन्हु सितरुन लिअस्हाबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सैयदना मुआविया सभिनी सहाबा जा पर्दो आहे, सभिनी सहाबा जा छा आहे? पर्दो आहे। चवे थो जॾहिं कंहिं माण्हू इहो पर्दो चाक कयो, इहो पर्दो फाड़ियो, उहो उते कोन बीहंदो, नेठ सभिनी सहाबा ते पइजंदो। ऐं मिर्ज़ा जहलवी बदबख्त सैयदना उमर बिन ख़त्ताब अबू बकर सिद्दीक़ ताईं पहुतो आहे, उते कोन बीहंदो कॾहिं। जंहिं बि इब्तिदा कई सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु खां तनक़ीद करे, उहो माण्हू उते स्टॉप कोन कंदो। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़, सैयदना उस्मान, सैयदना उमर फारूक ते हमलो ज़रूर कंदो। इन्हनि खे उथारण वारा पधरा पिया आहिनि, बल्कि बदबख्त जो अक़ीदो ई बातिल आहे। हिकु जॻह ते चवे थो, सभई क्लिप मौजूद आहिनि, असांजी क़ौम अंधी तक़लीद में पोयां वञे पई। चवे थो अल्लाह जन्नत में जन्नती खे मिनी गॉड बनाए छॾींदो। मिनी गॉड माना नंढड़ो ख़ुदा। अल्लाह जन्नती खे नंढड़ो ख़ुदा बनाए छॾींदो। मूंखे ॿुधायो कुफर कोन्हे, जन्नती जेकी कुझु तलब कंदो उनखे मिली वेंदो। उन जाहिल खे इहा बि ख़बर कोन्हे इहो ॾियण वारो रब्बुल आलमीन आहे न, अल्लाह न चाहे त न ॾे। जन्नती जी पंहिंजी ताक़त कोन्हे, जन्नती जी पंहिंजी ताक़त न आहे, इहो अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह जी नेमत आहे, अल्लाह जो इनाम आहे। जो जन्नती मिनी गॉड थी वेंदो, अस्तग़फिरुल्लाह। ॿी जॻह ते चवे थो त हाणे इहो चवण त अल्लाह मथे आहे, इन जी अहमियत कोन्हे, इहा शइ ख़तम थी वई। हालांकि अल्लाह जो मथे हुजणु क़ुरान हदीस में साबित, बल्कि ॿुधाईंदो हलां कि अज़ीम ॻाल्हि सईदाबाद वारो ख़ुशि नसीब आहे। ऐं अला वजल बसीरत चवां थो, अल्लाह ताला जे उल्म जे मुताबिक़ अल्लाह मथे आहे। मूं जेके किताब पढ़िया आहिनि अरबी में, उर्दू जे अंदरि, उनखां सभ में बहितरीन किताब जेकॾहिं आहे त शेखुल अरब वल अजम सैयद बदिउद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जो किताब तौहीद ख़ालिस आहे, जंहिंमें शाह साहब सवे हवाला ॾिना आहिनि, सवे दलाइल। कॾहिं किताब पढ़ी त ॾिसो छा इल्म, इल्म चइबो छाखे? तौहीद ख़ालिस जे अंदरि शाह साहब अंबार लगाए छॾिया आहिनि दलाइल जा। अल्लाह ताला जी ज़ात मथे आहे, अर्श ते मुस्तवी। क़ुरान जा केतिरा दलील आहिनि? क़ुरान में अल्लाह हिकिड़ो पंहिंजो नालो ॿुधाए, अल अली, हू सभ खां मथां आहे, सभ खां मथां अल अली आहे न, ज़ात जे लिहाज़ खां, शान जे लिहाज़ खां, कहर ग़लबे जे लिहाज़ खां सभ खां मथां आहे। चवे थो न, हाणे दुनिया गोल थी चुकी आहे, साइंसदान चवनि था मथे हुजण जी का अहमियत कोन्हे। जेकॾहिं असीं मथे इशारो आङुर सां कंदासूं त अमेरिका असांजे हेठि पेरनि जे हेठां हूंदो। तंहिंजे करे बाबा हाणे मथे हुजण जी अहमियत कोन्हे। ऐं जाहिल खां पुछणु चाहियां थो कि क़ुरान असांजे साम्हूं पियो आहे, केतिरियुनि जायुनि ते अल्लाह ताला फरमायो आहे, हिकु जॻह ते फरमाई अवलम यरौ इला तैर
फौकहुम साफातिन व यकबिज़न मा युमसिकुहुन्न इल्ला रहमान। छा हिननि माण्हुनि पंहिंजे मथां पखियुनि खे कोन ॾिठो आहे? फौकहुम छा माना कंदे? पंहिंजे मथां हिननि पखियुनि खे कोन ॾिठो आहे जंहिंखे उॾामनि पिया। अल्लाह फरमाए थो रहमान खां सवाइ कंहिं बि उन्हनि खे कोन झलियो आहे, इहो रहमान झलियो आहे, वरना किरी पवंदा। फौकहुम क़ुरान जा लफ़्ज़ इनकार करे ॾेखार। फौक जी माना छा थींदी? मथे। उन खां पोइ अल्लाह क़ुरान जे अंदर फरमायो अल्लाह बरसात खे नाज़िल करे। वअंज़लना मिन समाए मान, असां आसमान मां मथां खां बरसात वारो पाणी नाज़िल कयो। ऐं नाज़िल अरबी जी माना छा आहे? मथां खां हेठि अचनि, लाए लाथोसीं। मथां खां हेठि अचण खे चइबो आहे नाज़िल थियण। ही क़ुरान जा दलील आहिनि। पर आउं तव्हांखे ॿुधाईंदो वञा, अवल त क़ुरान मजीद साइंस जो को किताब कोन्हे, हिदायत जो किताब आहे। पर के शयूं अहिड़ियूं आहिनि जिन खे इहे बि तस्लीम कनि था जेके साइंस जे पुठियां हलनि था, उनखे अथॉरिटी सम्झनि था। ॾिसो साइंस चवे थी सिज उभरे ऐं लहे कोन थो, हर वक़्तु मौजूदु आहे। धरती उनजी चौधारी घुमे पई, हर वक़्तु मौजूदु आहे। इहा ॻाल्हि आहे बि सही। दुनिया में केतिरा इलाइक़ा आहिनि जिते हींअर सुबुह जो टाइम आहे, किथे ॿिनि परनि जो टाइम आहे, किथे शाम जो टाइम आहे, किथे फजर जो टाइम आहे, पूरी दुनिया जे अंदरि। पर आउं पुछां थो इन्हनि खां, पोइ छो था चओ त सिज फलाणे टाइम ते उभरंदो, फलाणे टाइम ते गुरूब थींदो, जॾहिं नकी गुरूब थिए थो नकी उभरे थो? पोइ छो था चओ? इते ये इस्तिलाहूं छो नथा इस्तेमालु करियो? छो नथा इनकार करियो? इते मञो था त सिज उभरे थो, लहे थो, पर हुन चओ था अल्लाह मथे कोन्हे। अल्लाहु अकबर। केतिरा असांजा अहल हदीस नौजवान इन माण्हू खां मुतासिर जेको माण्हू सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम खे टारगेट बनाए पियो, हमलो करे पियो, हदीसनि में ख़यानतूं करे पियो। केतिरा आहिनि जेके गामदी जहिड़े माण्हू जे पुठियां जेको पंहिंजी मर्ज़ी सां हदीस खे तस्लीम करे थो, पंहिंजे अकुल जे तहत पंहिंजे अकुल सां हदीस खे रद्द करे थो। दिमाग़ में आई त क़बूल आहे, दिमाग़ में न आई त क़बूल कोन्हे। मुसीक़ी जाइज़ आहे, ॻाइण वॼाइण जाइज़ आहे। हालांकि अल्लाह जे नबी फरमायो क़यामत जी निशानियुनि वञा, सही बुख़ारी जे अंदरि 4 निशानियूं पाण फरमाइनि था। लयकूनन्न मिन उम्मती अक़वाम, पाण फरमाईंदा ज़रूर बि ज़रूर मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा यस्तहिल्लूनल हिर वल हरीर वल ख़म्र वल मआज़िफ, जेके हलाल कंदा चईनि शयुनि खे हलाल कंदा। इन जी माना छा आहे? इहे शयूं आहिनि हराम पर हलाल कंदा। पहिरीं शइ कहिड़ी? ज़िना खे हलाल कंदा, ज़िना खे हलाल कंदा। अॼु केतिरा मौलवी जेके फतवा ॾियनि था त हलालो जाइज़ आहे, हालांकि हलालो बेहयाई आहे, बेग़ैरती आहे। इस्लाम जो अज़ीम दीन अहिड़े बेहयाई वारे कम जी इजाज़त ॾेई सघे थो? ही मौलवी फतवाऊं पिया ॾियनि। हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़ाल खे चवे थो 3 दफ़ा तलाक तलाक तलाक, वियो मौलवी वटि। मौलवी चवे थो बाबा ॻाल्हि ॿुध, तलाक थी वई, 3 तलाकूं पइजी वयूं, हाणे तुंहिंजी माई जो हलालो थींदो। पोइ छा कंदा आहिनि? वॾनि वॾनि शहरनि में तव्हांखे ॿुधाईंदो न, ऑफ द रिकॉर्ड वॾनि वॾनि मदरसनि सां गॾु कमरा अॼु अथव जिते हलालो कयो वञे थो, हलाला सेंटर खुफ़िया तरीक़े सां कमु कयो वञे थो। पोइ छा थींदो आहे? हमरा पंहिंजी ज़ाल के ॿिए माण्हू खे हिकु राति जे लाइ या कुझु घड़ियुनि जे लाइ परणाए ॾींदो आहे, निकाह थींदो आहे, उहो हम बिस्तरी कंदो आहे, हम बिस्तरी करे ॿाहिरि निकिरंदो आहे, चवंदो आहे तलाक आहे तलाक आहे तलाक आहे। पोइ उहो साॻी उहा औरत वरी पहिरें मुड़ुस सां निकाह कंदी। हीउ दीन इस्लाम थी सघे थो? दीन इस्लाम जहिड़ो गैरत वारो दीन अहिड़े क़िस्म जी फतवा ॾेई सघे थो? वेही सोचियो। अल्लाह अकबर। दीन इस्लाम तो दीन है जो गैरत जो सबक ॾिनो।
सैयदना साद बिन उबादा रज़ी अल्लाह अन्हु एक दफ़े फरमाया अल्लाह जे रसूल जेकॾहिं आऊं पंहिंजी घरवारी खे गैर मर्द सां ॾिसां त छा करियां? सही मुस्लिम जी हदीस आहे, छा क़त्ल करे छॾियांसि? पाक फरमाईंदा अल्लाह न, 4 गवाह पेश कर। ॾिसो शरीयत कहिड़ी सख़्त आहे मामले में। क़त्ल बज़ाहिर वॾो गुनाह आहे, उन जे लाइ 2 गवाह घुरिजनि, उन लाइ 2 गवाह, पर ज़िना जे लाइ 4 गवाह घुरिजनि। ॾिसो ये दीन इस्लाम जी हिकमत। क़त्ल वॾो गुनाह आहे, पर गवाह घणा शायदि घुरिजनि? 2। ज़िना उन खां नंढो गुनाह आहे, पर शायदि घुरिजनि 4। छो करे नोट कयो थो क़त्ल जो मुआशरे ते एतिरो मनफ़ी असर मुरतब कोन थो थिए जेतिरो ज़िना जो। मर्द व बदनाम, औरत बदनाम, बदनामी आहे मर्द जे लाइ, औरत जे लाइ जिंदगी पर उन्हनि खे महीना मिलनि था। इस्लाम सख़्त कानून नाफ़िज़ कयो। 4 शाहिद ॾिसनि त पोइ उन औरत ऐं मर्द खे सज़ा मिलंदी जेकॾहिं शादीशुदा आहिनि। हाणे इस्लाम ॾिसो केॾो सख़्तु शर्त रखियो आहे। घणो करे 4 शाहिद हूंदा किथे? ज़िना घणो करे माण्हू लिक में कंदो आहे न। दौरे अव्वल जे अंदरि जिन माण्हुनि खे रजम जी सज़ा मिली, घणो करे उन्हनि पाण इक़बाल जुर्म कयो, एतराफ़ जुर्म कयो, असां कयो आहे। जी बाइज़ बिन मालिक रज़ी अल्लाह जी उहा औरत जंहिं बुछड़ाई कई अमल सां थी वई, सही मुस्लिम जी रिवायत आहे, उन्हनि ख़ुदि एतराफ़ कयो असां ज़िना कयो आहे। साद बिन उबादा चयो अल्लाह जे रसूल आऊं 4 शाहिद कोन ॻोल्हींदुसि, आऊं तलवार सां धक हणी उन हमरा जी सिसी लाइ छॾींदुसि। पाण सभिनीनि फरमायो ताजबून मिन गैरत साद वल्लाहि अना अग़यरु मिन्हु वल्लाहु अग़यरु मिन्नी। छा तव्हांखे साद जी गैरत ते हैरत थिए थी? अल्लाह जो कसम आऊं साद खां वधीक गैरत वारो आहियां ऐं मुंहिंजो अल्लाह मूंखां वधीक गैरत वारो। अल्लाह अकबर। दीन इस्लाम गैरत वारो दीन आहे। मूंखे ॿुधायो कॾहिं हिकु राति लाइ बि निकाह थियो? कॾहिं 8 ॾींहंनि लाइ बि निकाह थियो? इहो नुक़्तो यादि रखिजो। आयत पेश कंदा तव्हांखे तोखे ॾियण जे लाइ। इहा असाबुर राय, अहलुर राय। कहिड़ी आयत पेश कंदा? सही क़ुरान में कोन्हे हत्ता तनके ज़ौजन गैरहू, जेसि ताईं उहा ज़ाल जेके तलाक थी आहे ॿिए मर्द सां निकाह करे पोइ पहिरिएं मर्द सां निकाह करे सघे थी। सही ॾिसो अल्लाह कोन चयो निकाह जी ॻाल्हि, त यादि रखी छॾियो अल्लाह निकाह जी ॻाल्हि कई आहे। हलालो निकाह आहे ई कोन, हलालो ठगी आहे, फ्रॉड आहे, बदमाशी आहे। अॼु ताईं तव्हां खां पुछां थो कॾहिं निकाह हिकु राति लाइ थियो आहे? पाण बि औलाद वारा आहियूं, अल्लाह जे पनाह पंहिंजी न्याणी कंहिंखे परणाए ॾियो था ऐं ख़बर पइजी वञे त मुंहिंजी न्याणी खे 5 सालनि खां पोइ तलाक ॾेई छॾींदो, को बि माण्हू पंहिंजी न्याणी उनखे निकाह में कोन ॾींदो। हालांकि 5 साल अरसो आहे, वॾो अरसो आहे। 5 सालनि खां पोइ जेकॾहिं तलाक ॾींदो को बि पीउ पंहिंजी न्याणी उनखे निकाह में कोन ॾींदो। त सोचो कॾहिं हिकु राति लाइ बि निकाह थियो, कॾहिं 8 ॾींहंनि लाइ बि निकाह थियो। निकाह ज़िंदगी भर जे लाइ थींदो, ज़िंदगी भर जे लाइ। नियत हूंदी आहे त जे औरत सां निकाह कयो अथमि इंशाअल्लाह इहा औरत हमेशह मुंहिंजे निकाह में रहंदी, ऐं इहा नियत हलाले में आहे ई कोन। वो कारी खॾण जावेद साहब हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहे, वल्लाहु आलम केतिरे क़दुरु सही आहे। कारी साहब खां पाण ॿुधो आहे कि कराची में हिकिड़े सेठ पंहिंजी ज़ाल खे 3 तलाकूं ॾिनियूं, तलाक तलाक तलाक। वियो मौलवी वटि, मुफ़्ती वटि, चई बाबा तलाकूं 3 पइजी वियूं, हाणे जो हलालो थींदो। हाणे सेठ साहब खे मुंझारो थियो त परणाया कंहिंसां? अहिड़े माण्हू सां परणाया जो वरी तलाक बि ॾे न, छो त अख़बारनि वाक़िया पढ़िया थो न, जॾहिं हलाले जे लाइ पंहिंजी माई खे ॿिए खे ॾींदा आहिनि, अहिड़ा वाक़िया बि पेश आया आहिनि, उहे हमरा माई खणी भॼी विया। माई बि चयो त न हाणे ठीकु आहे, पहिरीं मुड़ुसु वटि कोन ईंदुसि। सो तलाश करे ॾिठई त हीउ जेको चौकीदार आहे लाॾो, हेठि क्वार्टर में रहे थो मुंहिंजे बंगले जे अंदरि, इन सां निकाह करायां। निकाह कराई हिकु राति जे लाइ। सुबुह जो दरवाज़े ताईं पए थो,
दरवाज़ो खड़काए थो, पठान लाॾो ॿाहिरि निकिरी आयो, चई मुंहिंजी ज़ाल खे तलाक करे। तुंहिंजी ज़ाल खे तलाक छो ॾियां, ज़ाल त मुंहिंजी आहे, हाणे तुंहिंजी त आई कोन, हाणे त निकाह मूंसां थी वियो, तुंहिंजी ज़ाल कोन्हे मुंहिंजी ज़ाल आहे, तलाक कोन थो ॾियां। चई मामलो वियो कोर्ट जे अंदरि। जज साहब पुछो सेठ साहब खां, चई जज साहब ये पठान जो है मेरी बीवी को तलाक नहीं देता। तो जज जो निभागा छितो जो ही जा, ज़ाल तुंहिंजी तलाक हू की ॾींदो, ज़ाल तुंहिंजी तलाक वरी उहो की ॾींदो, माना तुंहिंजी ज़ाल आहे ई कोन, हाणे त ज़ाल हुनजी आहे। अल्लाह अकबर, जहारत रसूल। जॾहिं इंसान दीन खां थिरे थो, हदीस क़ुरान खां थिरे थो, त राय इंसान खे कहिड़े मुक़ाम ते पहुचाए थी। यादि रखो, ऐं चवंदो आहे आयल हदीस तव्हांजी इज़त जा मुहाफ़िज़ आहे, आयल हदीस तव्हांजी इज़त जा मुहाफ़िज़ आहे। जेके हलाल जूं फतवाऊं ॾियनि था, तव्हांजी इज़त ते धारो हणण वारा आहिनि। अल्लाह अकबर, ही फतवा आहे। अल्लाह जे रसूल लानत कई करण वारे ते, कराइण वारे ते, पर हद थी वई साईं। कंज़ुल दक़ाइक़ किताब आहे फ़िक़ह जो, उनजी शरह मुस्तक़लिसुल हक़ाइक़ वटि मौजूद आहे लाइब्रेरी में। उनमें लिखे थो उनजो फ़क़ीह त जेका हदीस में आयो आहे, लान अल्लाहुल मुहल्लिल वल मुहल्लल लहू, अल्लाह जी लानत हलाले करण वारे ते ऐं अल्लाह जी लानत उन ते जंहिंजे लाइ हलालो कयो। हाणे लिखे थो वयातमिलु, इन में एतमाल आहे हिन ॻाल्हि जो, तहिते अन्नहु अराद बिल्लाह निर्रहमह, त अल्लाह जे नबी जेको फरमायो त हलाले करण वारे ते, कराइण वारे ते लानत आहे, थी सघे थो इन मां मुराद रहमत हुजे। हाणे जो जवाब, थी सघे थो मुराद रहमत हुजे। सुभाणे को व्याज खोर मुस्लिम जी हदीस खणी अवां पेश करियो, व्याज खाइण वारो, खाराइण वारो, लिखण वारो शायदि सभिनी जा अल्लाह जी लानत आहे, हू चवे त न बाबा, थी सघे थो मुराद रहमत हुजे। तव्हीं हदीस पेश करियो, रिश्वत खाइण वारो ऐं ॾियण वारो, वठण वारो ॾियण वारो ॿिन्ही जी अल्लाह जी लानत आहे, हू चवे न बाबा, थी सघे थो मुराद रहमत हुजे। तव्हां दीन जो त बुनियादी डायनामिट करे छॾियो, दीन जो बुनियादी बि हुजे। अल्लाह अकबर, सोई राय सां फतवाऊं, राय सां। तंहिंजे करे चवंदो आहियां, मुंहिंजो जुमिलो यादि रखो, जेके हलाल चवनि, अल्लाह जो कसम उहे हक़ वारियूं जमातूं कोन्हे, न हक़ वारियूं जमातूं। जेके हलाल जहिड़े ग़लीज़ फ़इल खे चवनि था हलाल। अल्लाह अकबर, छा अल्लाह नबी फरमायो, इल्म खॼी वेंदो वञे। ऐं असां ॾिसो था, माण्हू कंहिंखे अॻवान बनाए वेठा आहिनि, चर्ब ज़बान, सिर्फ़ छा चर्ब ज़बान, ॻाल्हाइण में चालाक, ॻाल्हाइण में होशियारी, का ख़बर कोन थी पवे अक़ीदो जो छा आहे, किथां पढ़ियो आहे, केरु उस्ताद आहिनि। अल्लाह अकबर, असांजा सलफ़ केॾा ॻाल्हि में मोहतात हुआ। इमाम अहमद वेठो आहे बगदाद में रहमतुल्लाह अलैह, इब्न बत्ता रिवायत आंदी, अल इबाना जे अंदरि मूसा बिन उक़बा हली आयो बगदाद में। इमाम अहमद खे ॿुधायो मूसा बिन उक़बा आयो आहे, चई उन्ज़ुरु अला मन नज़ल व इला मन यावी, ॾिसोसि वरी चेक करियोसि, तरसे कंहिं वटि, तरसे कंहिं वटि थो, ऐं ॾिसोसि त लाड़ो केॾांहुं थो करे। माना जंहिं वटि तरसे थो, सही सिधी ॻाल्हि आहे, मोहबत बि हुन सां हूंदी न। के गुमराह वटि तरसे थो, माना मोहबत बि हुन सां आहे, अक़ीदो बि उहो ई रखे थो। त हर माण्हू उन ॾांहुं लाड़ो कंदो आहे जंहिंजो अक़ीदो हुनखे वणंदो आहे। पाण बातिल आहे त बातिल अक़ीदे वारो माण्हू हुनखे वणंदो आहे, पाण गुमराह आहे त हुनखे गुमराह कुन क़ाइद जो हामिल हुनखे वणंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो इल्म खॼी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि पाण फरमाइनि था, जहालत ॼमी वेंदी, वयस्बतुल जहल, माना पकी पुख्ती थी वेंदी जहालत। ऐं ख़बर अथव, जॾहिं इल्म खॼी वञे, जहालत पकड़जी वञे ऐं जाहिल फतवाऊं ॾियण लॻनि, त पाण बि मरंदा, ॿिए खे माराईंदा। हदीस में वाक़िअ मौजूदु आहे, ग़लति फतवा ते माण्हू पाण बि मरी सघे थो, ॿिए खे माराए सघे थो। ॿई वाक़िआ ॿुधाए थो।
पहिरीं ॿिए खे माराइण जो इल्म न हो, फतवा ॾिनाई, ॿिए माण्हू खे मारे छॾियाई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु सहाबा खे मोकिलियो जिहाद ते। अबू दाऊद हदीस, हिकिड़े सहाबी खे मथे में धक लॻो, हेड इंजरी ख़तरनाक आहे, ऐं डॉक्टर आहियां ख़बर आहे। ॾिसो मोटरसाइकिल ते तव्हांखे छो चवंदा आहिनि त हेलमेट पाए, टंग भॼी पई, बांह भॼी पई, तव्हां बची वेंदो। पर मगज़ में धक लॻो, कमु नथो। सिंधी में चवंदा आहिनि मारे या खारे, या मरंदो या खरंदो। हेड इंजरी एतिरी क़दर ख़तरनाक आहे। सहाबी खे मथे में धक लॻो, वरी अल्लाह जी कुदरत उन ई राति तड़ पइजी वियो, एहतलाम थी वियो। साहबा खां पुछाई, किन खे सॾु करे, हाणे छा करियां? गुसल मूंखे करणो पवंदो, गुसल करणो पवंदो, या धक लॻण जे करे गुसल खां मूंखे छूट आहे, तयम्मुम करे छॾियां? उन्हनि साहबा चयो, न बाबा, तोखे हर सूरत में गुसल करणो आहे, तूं नापाक थी चुको आहीं। हिन गुसल कयो। हदीस लफ़्ज़नि पाणी ज़ख़्म में दाख़िल थी वियो ऐं उन जे करे सहाबी फौत थी गुज़ारे वियो। सहाबा पहुता मदीने, अल्लाह जे नबी सां ॻाल्हि कई वई। पहिरीं पाण बददुआ ॾिनो, क़तलूहु क़तलहुमुल्लाह, अल्लाह इन्हनि खे हलाक करे, इन्हनि माण्हू खे मारे छॾियो, अल्लाह इन्हनि खे हलाक करे, इन ई माण्हू खे हिननि मारियो आहे। पोइ पाण फरमाइनि था, जेकॾहिं मसइलो मालूम न हुअनि त इन्नमा शिफाउल ई सुवाल, छा इन्हनि खे मालूम कोन्हे त जहालत जो इलाज सुवाल करणु आहे। फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून, नथा ॼाणो अहल इल्म खां सुवाल कयो। छो सुवाल कोन कयूं? कि आलिम खां छो कोन पुछियूं? फतवा छो ॾिनऊं बग़ैर इल्म जे? नतीजो छा निकितो? हिकिड़ो सहाबी फौत थी वियो ग़लति फतवा जे करे, अल्लाह जे नबी बददुआ ॾिनी। ऐं ॿियो मिसाल, ग़लति फतवा जे करे पाण बि मरी सघो था। यादि रखो, पाण बि मरी सघो था। सही बुखारी जी रिवायत, हिकिड़े माण्हू 99 क़त्ल कया, 99 क़त्ल। पोइ हुनखे अहसासु थियो त हाणे आउं तौबा करियां। अल्लाह अकबर। असांजो रब, उनजो हिकिड़ो नालो अत-तव्वाब, तौबा क़बूल करण वारो। माण्हू धरती गुनाहनि सां भरे छॾे, पर सची दिलि सां अल्लाह जे आॾो अचे, रोई ॻोड़ा ॾाड़े, रब खां तौबा उनजे आॾो करे, अल्लाह जे ॻाल्हि ते क़ादिर आहे उनजा सभई गुनाह माफ़ करे। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो, बेशक हू सभ जा सभु गुनाह माफ़ करण ते क़ादिर। हिनखे अहसासु थियो मूं काफ़ी गुनाह कया आहिनि। वियो राहिब वटि, जेको इबादत गुज़ार हूंदा आहिनि राहिब, उन वटि वियो। चवंदा मूं 99 क़त्ल कया आहिनि, हाणे तौबा जी नियत कई अथमि, तौबा करे सघां थो। ॾिसो हिते इबादत गुज़ार ऐं आलिम जो फ़र्क़ु बि वाज़े थी वियो। आलिम ऐं इबादत गुज़ार जो फ़र्क़ु, आलिम जो दर्जो मथां हुआ इल्म जो। हिन राहिब इबादत गुज़ार आहे। हिन चयो बाबा तुंहिंजे लाइ तौबा जी का बि गुंजाइश कोन्हे, हाणे तुंहिंजी तौबा क़बूल कोन पवंदी। हिन चयो ठीकु आहे, हिकु गुनाह और सही, खणी खंजर पूरो करे छॾियसि, 100 थी वियासीं। जे 99 त ठीकु आहे, 100 थी वञे, सेंचुरी थी वञे, छा आहे? उनखे मारे छॾियो। हाणे आउं पुछां, कोई मोह छो? छाजे लाइ मोह? पंहिंजी जान छो विञाई? ग़लति फतवा जे करे, ग़लति फतवा जे करे उनखां हिकिड़ो वधीक क़त्ल बि करायई ऐं पाण पंहिंजी जान विञाए वेठो। जॾहिं 100 पूरा थी, वरी माण्हू खां पुछा कयई, उनजो हिकिड़ो आलिम आहे, उनखे हलियो वियो आलिम वटि। उनजो बाबा बिल्कुलु गुंजाइश आहे, अल्लाह अल गफूर अर रहीम अर रहमान अत-तव्वाब, सच्ची तौबा कर, रब तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾींदो। पर मशवरो तोखे ॾियां थो, जेके सच्ची तौबा करी थो, हाणे ही इलाइक़ो छॾे फलाणे इलाइक़े में हलियो वञ जिते दीनदार माण्हू रहनि था। इहो दलील आहे। नेक माहौल में, चङनि माण्हुनि जे माहौल में नेकी आसान, गंदे माहौल में नेकी मुश्किल, गुनाह आसान।
माहौल जो असर थिए हलियो वञ फलाणे ॻोठ में इहे रवानो थियो पाण सुगरा फरमाइनि था अधु अञा पंध ते पहुतो आहे मौत उनखे अची वियो मौत जा मलाइक अची पिया था अज़ाब वारो मलाइक चवे असां रूह कब्ज़ कंदासूं छो त हिन 100 क़त्ल कया आहिनि रहमत वारा मलाइक चवनि त न असां रूह कब्ज़ कंदासूं छो त हिन तौबा कई आहे अल्लाह हिकु ॿिए मलाइक खे मोकिलियो जे वञी फ़ैसिलो कयो त ॻाल्हि ॿुधो हाणे तव्हांजो फ़ासिलो मापियो जेकॾहिं जंहिं ॻोठ मां निकितो आहे ज़्यादा फ़ासिलो तय करे वियो आहे त पोइ रहमत जा मलाइक रूह कब्ज़ कनि ऐं जेकॾहिं फ़ासिलो घटि तय कयो अथसि त अज़ाब जा मलाइक रूह कब्ज़ कनि पाण सुगरा फरमाइनि था जॾहिं मौत जो टाइम आयो तॾहिं पंहिंजी छाती ते ज़ोर ॾेई हिकु गिरांट हिकु ॿाड़ी अॻिते वधी वई अल्लाहु अकबर उहो नतीजो छा निकितो रहमत ते मलाइक रूह कब्ज़ कई ग़लति फ़तवा पंहिंजी जान विञाए थो हुन खां ॿियो वधीक खून कराए ग़लति फ़तवा सहाबी जो मौत थी वियो अल्लाहु अकबर पाण शुक्र फरमाईंदा इल्म खजी वियो अॼु असां नज़ारो ॾिसूं वक़्त जी वॾी ज़रूरत आहे दोस्तो पंहिंजे उलमा सां तालुक़ रखो यादि रखी छॾियो उलमा सां तालुक़ रखो हक़ानी उलमा जेके तव्हांखे क़ुर हदीस जी रोशनी में रहनुमाई कनि उहे न जेके हदीस खे रद्द कनि राय जे बुनियाद ते जी मिसाल मूं ॾिना जेके राय जे बुनियाद ते हदीसूं रद्द कनि उहे न उहे उलमा जेके क़ुर हदीस जी रोशनी में तव्हांजी रहनुमाई कनि ऐं जिन जो अक़ीदो ठोस हुजे जिन जो अक़ीदो क़ुर हदीस ऐं सलफ़ सालिहीन जे अक़ीदे मुताबिक़ हुजे अॼु पाण छा था करियूं अल्लाहु अकबर पंहिंजे औलाद खे बाद औकात हाणे हिकिड़ो मिसाल ते सईदाबाद में ॾिठुमि पाण अहल हदीस पंहिंजे छोकिरे खे छॾे आया कि ॿिए जे मदरसे उहो नतीजो छा निकिरंदो आहे उहे मदरसे जा मौलवी हुनखे अहिड़ो त माना मुतअसिब करे छॾींदा आहिनि जो वॾो थींदो आहे क़ुर हदीस में कोन वञे तो त नुक़सानु करे छॾियो दीन जो हाफ़िज़ त थी वियो दीन जो नुक़सानु केतिरो थियो हाणे हू मुतअसिब आहे हदीस पेश कर बुखारी जी कोन मञंदो रफ़ुल यदैन कोन कंदुसि रफ़ुल यदैन कोन कंदुसि हालांकि पाण सभु ॼाणूं था रफ़ुल यदैन न करण जे लाइ का बि सही ऐं सही रिवायत न सवाइ तकलीफ़ जे कहिड़ो वॾो नुक़सानु आहे मूंखे ॿुधायो पंहिंजे ॿारनि खे हमेशह यादि रखी छॾियो अहल हदीस मदारिस में छॾियो ॿियनि जे हवाले न करियो नंढपण में उन्हनि ते उहो ज़ंग चढ़ी वियो तकलीफ़ वारो तमामु मुश्किल आहे छो त वॾा बि कोन मञिया मिसाल मौजूद आहिनि मौजूद आहिनि अल्लाहु अकबर हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां त अल्लाह जे प्यारे पैगंबर खे को गार ॾे शरीफ़ छा थी चवे वाजिबुल क़त्ल गुनाह साबित थी वञे वाजिबुल क़त्ल सदा हुकूमत ॾींदी या उनजी ड्यूटी आहे पर आहे वाजिबुल क़त्ल पर जेकॾहिं मुस्लमान मुल्क में रहण वारो गैर मुस्लिम अल्लाह जे रसूल खे गार ॾे पोइ उनजी सदा बि वाजिबुल क़त्ल ईअं कोन्हे उनखे छॾियो वेंदो पर फ़िक़्ह हनफ़ी जो किताब अल बहरुर राइक़ उहो लिखे थो त जेकॾहिं ज़िम्मी अल्लाह जे प्यारे पैगंबर खे गार गंद करे जेको मुस्लमाननि जे मुल्क में रहे थो त हुनजो ज़िम्मू बि कोन टुटंदो ज़िम्मू बि कोन टुटंदो हाणे इब्न नुजैम ते जुमिलो कहिड़ो थो लिखे इमाम शाफ़ी जी फतवा आहे त हुनजो ज़िम्मू टुटी वेंदो वाजिबुल क़त्ल आहे हिननि जी फतवा छा आहे ज़िम्मू बि कोन टुटंदो चए थो नफ़्सुल मोमिन तमीरु इला क़ौलिल मुख़ालिफ़ फ़ी मसअलति सब्ब लाकिन इत्तबाअना लिल मज़हब वाजिबुन अल्लाहु अकबर ॾिसो मौजूद जुमिलो आया न इल्ज़ाम हणण वारो पंहिंजा किताब पढ़ो न हुजे आउं ॾुआरी आहियां इब्न नुजैम चवे थो मोमिन जी दिलि लाड़ो करे थी मुखालिफ़ जे कौल ॾांहुं इमाम शाफ़ी जे कौल ॾांहुं त अहिड़ो माण्हू वाजिबुल क़त्ल आहे ज़िम्मो टुटी वेंदो पर चवे थो असांजी मजबूरी कहिड़ी आहे असांजे लाइ पंहिंजे मज़हब जी पैरवी वाजिबु आहे मंझे बि वियो त हक़ हू ॻाल्हि आहे मोमिन जी दिलि ॾांहुं लाड़ो करे थी लाकिन इत्तबाअना लिल मज़हब वाजिबुन पर असां ते पंहिंजे मज़हब जी पैरवी वाजिबु आहे हक़ खे छॾे ॾिना
फमादा बादल हक इल्ला ज़लाल, हक खां पोइ जेकी कुझु गुमराही इल्म खजी वेंदो। ॾिसो न केतिरा मदारसनि जिते तव्हां ख़बर आहे हदीसनि जा किताब सिर्फ़ु बरकत ख़ातिर पढ़ाया वेंदा। हिकिड़े साल में 7 किताब, छा उन हदीस पढ़ी हूंदी? छा उन हदीस पढ़ी हूंदी? इहो ई सबबु आहे जॾहिं हदीस पेश कंदा आहियो वाइड़ा थी वेंदा आहियो। इहा हदीस आहे किथे? अल्हम्दुलिल्लाह में को का वॾाई जी ॻाल्हि कोन्हे, न फ़ख्र जी ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे। अॼु बि दुनिया जे अंदरि जेकॾहिं हदीस जा सही वारिस आहिनि अल्हम्दुलिल्लाह सिर्फ़ु अहले हदीस आहिनि, को शक न आहे। हिन दौर जे अंदरि मूंखे ॾेखारियो आहे को शेख मोहम्मद नासरुद्दीन अलबानी जहिड़ो, आहे को शेख बदियुद्दीन शाहरास्ती जहिड़ो, आहे को शेख मुहिबुल्लाह शाहरास्ती जहिड़ो, आहे को शेख ज़ुबैर अली सही रहमतुल्लाह अलैह जहिड़ो, आहे को शेख अब्दुल अज़ीज़ बिन अब्दुल्लाह बिन बाज़ जहिड़ो, आहे को शेख मोहम्मद बिन सालिह अल उसैमीन जहिड़ो, अल्लाह जी मथां लखे रहमत आहे न जहिड़ो को। ये सब वॾा आलिम हदीस का कुरान पहाड़ हुआ इल्म जा पंहिंजे वक़्त जा। हू जेके तव्हां चयो हंबली कोन हुआ, सब जा सब मुहक़िक़ हुआ। शेख सालिह बिन उसैमीन, शेख इब्न बाज़ सब मुहक़िक़ हुआ, मुक़ल्लिद न हुआ। उनजो फतवा मौजूद आहिनि मूं वटि। अल्लाह जे नबी फरमाए 2 निशानी 3 निशानी ॿुधाईंदो वञा। पाण फरमाइनि था व युशरबुल ख़म्र, शराब पीतो वेंदो, शराब पीतो वेंदो। अॼु शराब केतिरो आम आहे। ऐं पंहिंजे शरबदीन जी ॻाल्हि करियां, जिते घुता आहिनि न शराब खाना, राति जो लाइनूं लॻी पयूं। मशहूर आहे त गैर मुस्लिम जेके आहिनि तिन जे लाइ परमिट आहे, पर तव्हांखे वठण वारा तक़रीबन सभु मुस्लमान नज़र आहिनि। नौजवान तबिको त ग़र्क़ आहे शराब वॾे तादाद में। शायदि के माण्हू बचियल हुजनि, वरना वॾो तादाद नौजवान जो शराबी आहे, मवाली आहे, नशाई आहे। ऐं इहो ई सबबु वक़्त खां अॻु में पोढ़ा थी चुका आहिनि, ख़तमु थी चुका आहिनि। असांखे हिन जी रिपोर्टूं मिलनि थियूं डॉक्टर हुजण जे नाते। 30-35 साल पर पोढ़ा, का ताक़त कोन थी। इन नशनि तबाह करे छॾियो, अखलाक बि तबाह, जिस्मानी तौर बि तबाह। इहो शराब तव्हांजे जिगर खे ख़तमु करे थो, गुर्दनि खे ख़तमु करे थो। ऐं अल्लाह जे नबी साहब फरमायो शराब आम पीतो वेंदो। पाण सुगरा फरमाइनि था मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला यक़उद अला माइदतिन तुदारु अलैहिल ख़म्र। जंहिंजो अल्लाह क़यामत ॾींहुं ते ईमान आहे, एड़ी दावत एड़े दस्तरखाने ते न वेहे जिते शराब जो दौर हलंदड़। ख़बर पइजी वञे न फलाणी दावत जेका आहे, कार्ड मूंखे मिलियो आहे, शराब हले पियो, कोन्हे वञणो, पहुची चुका आहियो, ऐं मालूम थी वञे शराब हले पियो, मोमिन जो कम आहे फौरन ॿाहिरि निकिरी अहिड़ी दावत में शामिल न आहे थियो जिते शराब जो दौर हलंदड़ हुजे। इहो केॾो ख़तरनाक जेका शइ ख़बर चवंदा आहिनि। छो सैयदना उमर बिन ख़त्ताब चवंदो मा ख़ामरल अक़ल, शराब खे ख़मर इन करे चइबो आहे जो अक़ल ते पर्दा विझी छॾींदो आहे, अक़ल ते पर्दा पइजी वेंदा आहिनि। बाद औकात माण्हू पंहिंजी माउ भेण खे कोन सुञाणंदो आहे, बदबख़्त उन्हनि खे कोन सुञाणंदो आहे, उन्हनि ते हथ विझंदो आहे। एॾा ये गंदा ग़लीज़ नशा आहे, पर किन माण्हू लिखी छॾियो फतवान जी किताबनि में उहो प्यालो हराम आहे जेको नशो करे। शाह साहब चवंदो पुराणा शराबी त ख़ुशि थी विया, पुराणा जेके शराबी तिन खे जल्दी नशो कोन थींदो आहे। बिलफर्ज़ 9 प्याला पीए थो नशो कोन थो थिए, 10 प्याले ते नशो थिए थो, त फ़िक़े जा किताब लिखनि था 9 प्याला पी सघे थो। जेको प्यालो नशो करे सो हराम आहे। शाह साहब लिखियो पोइ त पुराणा शराबी ख़ुशि थी विया, 9-8 त पीअंदासूं, नशो थींदो ई कोन। अल्लाह अकबर, ही फ़िक़ह, ही फ़िक़ह, फ़िक़ह त उहा जेका क़ुरान हदीस मां माख़ूज़ आहे, उन मां वरितल आहे। असां उन जा मुनकिर कोन आहियूं, असां हिन ते ठोकी फ़िक़ह जा मुनकिर आहियूं। जेका क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे, अक़ल जे ख़िलाफ़ आहे। अल्लाह जे नबी फरमायो शराब आम पीतो वेंदो। ऐं ॿुधाईंदो हलां
अल्लाह ताला कुरान में छा फरमाए, अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खमरु वल मैसरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमलिश शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। सूरह माइदा के अंदर, ऐ ईमान वारो, ही शराब, ही जुआ, ही आस्ताना, ही ढारा, ये पलीत शैतानी कमन, इन्हें रखा बचो, मन कामयाब थे। शराब के छड़ू तो सहाबा के ॾिसो, सहाबा के अनस बिन मालिक चवे थो, ऐं अबू तला जे घर में सहाबा के शराब प्यारे रहियो आहे, अञा शराब हराम कोन थियो। तेसि ताईं घिटी में जो आवाज़ ॿुधण में आयो, को माण्हू ऐलान करे पियो, अबू तला चयो ॿाहिरि वञ, अनस ॾिस केरु आहे, छा पियो चवे, जी ॿाहिरि वञा त हिकिड़ो माण्हू ऐलान पियो करे। उहो चवे थो, इन्न रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द उन्ज़िल अलैहिल क़ुरआन, अल्लाह जे रसूल ते बेशक क़ुरान नाज़िल थी चुको आहे, ऐं अल्लाह शराब खे हाणे हमेशा लाइ हराम करार ॾेई छॾियो। जो मूं ॿुधो हुयो ऐलान, अची ॿुधायो। ॿुधाइण सां जिन साहबा जे हथ में शराब जा जाम हुआ, उन्हनि इहे भॼे ज़मीन खे उछलाए छॾियो। जिन जे वात में शराब हो, गुरड़ी करे उन्हनि शराब ॿाहिरि फिटो करे छॾियो, चलाए छॾियो, मट उन्हनि भञे छॾिया। तव्हांजो मदीने जूं घिटियूं शराब सां वही हलियूं। हीअ मोमिन पाण फरमाया शराब तमामु घणो पीतो वेंदो। ॾिसो पैगंबर फरमान जी सदाकत। ऐं आख़िरी निशानी आहे हदीस जी, इन जे अंदरि पाण फरमाइनि था, वयज़हर ज़िना, ज़िना ज़ाहिर थींदो। अॼु ॾिसूं पिया, ॾिसो अल्लाह जे नबी जे फरामी जी सदाकत ॾिसो। अॼु खां 1400 साल अॻु में के तसव्वुर कयो, अॼु ज़ाहिर ज़हूर ज़िना थिए पियो न। ही फेसबुक छा आहे, सोशल मीडिया छा आहे, जेको माण्हू पिछड़ाई करे पियो, औरत पिछड़ाई करे पई, उहे पंहिंजा वीडियो उन ई सोशल मीडिया ते रखनि था। अस्तग़फिरुल्लाह, तव्हां त माण्हू असां सां राब्तो कनि। केॾी बेहयाई अंदाज़ लॻायो, केतिरी बेहयाई फैलिजी चुकी आहे। अल्लाह जे नबी जे फरामी जी सदाकत ॾिसो, ज़िना ज़ाहिर थींदो। बल्कि हाणे अहिड़ी क़ौम जी हालत थी वई आहे, को माण्हू अहिड़ी बेहयाई वारी पोस्ट रखे थो, ॿिया चवनि था बाबा मुंहिंजो ज़ाती मामिलो, इन में छा आहे, कहिड़ो हर्ज आहे जेकॾहिं पिछड़ाई करे पियो, औरत पिछड़ाई करे पई, कहिड़ो हर्ज आहे। माना गैरत मोकिलाईंदी वञे, गैरत वञे पई, ऐं जॾहिं गैरत वई हली दीन कोन रहंदो। यादि रखी छॾियो, गैरत मोमिन जो क़ीमती मता। अल्लाह जे नबी हिकिड़ो नौजवान हली आयो, सईदाबाद वारो सम्झाणी खे ॿुधजो, जेकॾहिं ज़मीर ज़िंदा आहे न, ज़मीर जीअरो आहे, या हिकु हदीस सम्झाइण जे लाइ काफ़ी। मुस्नद अहमद सही सनद सां हली आयो, सहाबा वेठा आहिनि, चए थो अल्लाह जे रसूल मूंखे ज़िना जी इजाज़त ॾियो। अस्तग़फिरुल्लाह, के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, इहो सोचींदा कोन्हे छा पिया चऊं, कहिड़ी ॻाल्हि पिया करियूं, ऐं कंहिंजे आॾो पिया करियूं। सहाबा उथिया हुनखे झलण जे लाइ, मारण जे लाइ। अल्लाहु अकबर। अॻिते केरु आहे, मुहम्मद रसूलुल्लाह। इन्नका लअला ख़ुलुक़िन अज़ीम, बेशक तूं अख़लाक़ जे आला दर्जे ते फ़ाइज़। पाण सहाबा जे अंदरि वेही रहो, नौजवान खे वेझो कनि था। जॾहिं वेझो आयो, अल्लाह जे रसूल 5 सुवाल कया, 5 रिश्ता ॻणाया। पाण फरमाइनि था उन नौजवान खे, इहो अमल तूं पंहिंजी वालिदा जे लाइ पसंदि कंदे? कि अल्लाह जे रसूल कॾहिं बि। इहो अमल पंहिंजी धीअ जे लाइ पसंदि कंदे? अल्लाह जे रसूल कॾहिं बि। इहो अमल पंहिंजी भेण लाइ पसंदि कंदे? या रसूल कॾहिं बि न। इहो अमल पंहिंजी पुफी जे लाइ पसंदि कंदे? अल्लाह जे रसूल न। इहो अमल पंहिंजी मासी जे लाइ पसंदि कंदे? खाला जे लाइ? 5 रिश्ता। नौजवान चवंदो अल्लाह जे रसूल न। पाण पे अल्लाह जा बाना, जॾहिं तूं बिछड़ाई करण वञे थो, उहा बि कंहिंजी माउ आहे, कंहिंजी भेण आहे, कंहिंजी धीउ आहे, कंहिंजी पुफी आहे, कंहिंजी मासी आहे। उहा बि कंहिं न कंहिंजी धीअ त आहे न, कंहिंजी भेण आहे न। जॾहिं तोखे इहो कमु पाण लाइ पसंदि कोन्हे, ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ पसंदि छो थो करी? पोइ पाण दुआ घुरनि था, अल्लाहुम्मा अग़फिर ज़ंबहु वतहिर क़ल्बहु वहसिन फर्जहु।
ऐ अल्लाह नौजवान जा गुनाह माफ फरमा, या अल्लाह नौजवान दिल के पाक फरमा, या अल्लाह इन नौजवान की शर्मगाह के बुछड़ाई खां बचा। साहबा चवंदा अल्लाह जो रसूल दुआ घुरी, असां दुआ जो असर ॾिठो, उन खां पोइ नौजवान कंहिं औरत ॾांहुं निगाह खणी नज़र खणी बि कोन निहारी। वही सोचो इन हदीस जी रोशनी में जॾहिं असां बुराई जो इरादो करियूं था, वञूं था, अल्लाह रहम फरमाए, उहा बि कंहिंजी भेण मात आहे। मोमिन याद रखो ही गुनाह कबीरा है। शादी शुदा करे तो सवाए मौत मर्द लाभ आए, औरत लाभ आए, बिली जरा सवाए मौत। सहाबा रसूल सैयदना अबू बकर सिद्दीक, सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान, सैयदना अली बिन अबी तालिब, उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु, ॿिया बि केतिरा सहाबा उहे जाहिलियत के दौर जे अंदर में ज़िना खां परे, जाहिलियत के दौर में जॾहिं मुसलमान न हुआ तॾहिं बि ज़िना खां परे हुआ। अल्लाह जे नबी फरमाए ज़िना आम जाम थी थो, अॼु अखियुनि सां ॾिसूं, तमामु ज़रूरी आहे। यादि रखिजो दोस्तनि, हिन दौर जे अंदरि पंहिंजे औलाद ते नज़र रखो। जॾहिं तव्हां इहो मोबाइल पंहिंजी नियाणी खे ॾियो था, वॾो ख़तरो आहे। ही बुरायूं जेके पैदा थियनि पियूं, इन जो बुनियाद इहो मोबाइल जो राब्तो आहे। ही छोकिरियूं जेके घरां वञनि पियूं, ही उहा शइ आहे जेके चइबो आहे दो धारी तलवार। फ़ाइदा त आहिनि कुझु, पर नुक़सान मुर्गो बनाए। बेहयाई आसान थी वई आहे। तव्हां पंहिंजी कुंवारी छोकिरी खे इहो मोबाइल ॾिनो, हाणे अल्लाह तो बहितर ॼाणे छा पई ॾिसे, कंहिंसां राब्तो पई करे। छो त यहूद नसारा अहिड़ी चाल हली आहे, एॾा इहे ख़तरनाक आहिनि। क़ुरान में अल्लाह ताला फरमायो न लितज़ूल मिनहुल जिबाल, यहूदी जेके आहिनि इन्हनि जूं साज़िशूं अहिड़ियूं आहिनि जो जबल पंहिंजी जाइ छॾे वञनि, जबल पंहिंजी जाइ छॾे वञनि। तव्हां मोबाइल हथ में खणो था, ॾिसंदा थोरी देरि खां पोइ का न का ख़राब तस्वीर तव्हांजे साम्हूं गुज़रंदी। एतिरो हुननि माना हिन में गंद भरे छॾियो आहे। कुझु फ़ाइदो वठे पर गॾो गॾु हिन जो ईमान मोकिलाए वञे, अख़लाक हया मोकिलाए वञे। उहा शइ पंहिंजी नियाणी खे न ॾियो, छो त शैतान गॾो गॾु यादि रखी छॾियो, गुमराह कंदे देरि ई कोन कंदो। आख़िरी निशानी हिकिड़ी ॿी ॿुधाए, तंहिंखां पोइ तक़रीर ख़तमु कंदुसि। अल्लाह जे प्यारे पैगम्बर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ी निशानी क़यामत इहा बि आहे, पाण फरमायो यतक़ारबु ज़मान, ज़मानो वेझो थी वियो। अॼु अखियुनि सां ॾिसूं पिया, पाण फरमाइनि था साल महीने जे बराबरि, महीनो हफ़्ते जे बराबरि, हफ़्तो ॾींहं जे बराबरि, ॾींहं हिकु घड़ी जे बराबरि, ऐं घड़ी जेका हिकु पल ईअं आहे कि कख को माण्हू साड़े सघे। अॼु उहो पंहिंजी अखियुनि सां ॾिसूं पिया, अञा महसूसु थिए थो। कल्ह रमज़ान शरीफ़ वियो आहे, रमज़ान अचे, जुमो जुमो वेंदे देरि ई कोन थी थिए, हफ़्तो वेंदे देरि ई कोन थी थिए। कल्ह जेके माना पोयां नियारियो जंहिंजी 60 साल उमिरि आहे, महसूसु न चंद साल गुज़रिया आहिनि, ऐं पोड़ो थी चुको आहे। असां मां हर हिकु माण्हू पंहिंजी क़बर ॾांहुं तेज़ी सां वञे पियो, हर हिकु माण्हू पंहिंजी क़बर ॾांहुं वञे पियो, तेज़ी सां वञे पियो। कंहिं बि टाइम ते मौत अची वेंदो। ऐं ख़बर अथव इहा ॿी शइ जेका तब्दीली आई आहे, डॉक्टर हुजण जे नाते आउं चेक करियां पियो त नौजवाननि खे हार्ट अटैक घणो पियो थिए। नौजवाननि खे 18 साल 20 साल 22 साल हार्ट अटैक में मरी वियो। ग़लति सोबत जे करे, ग़लति खाधनि जे करे, ग़लति शयुनि खे वापराइण जे करे, सुकून न हुजण जे करे, टेंशन हुजण जे करे नौजवाननि खे हार्ट अटैक तमामु घणो थिए। अल्लाह जा बानो उहो टाइम कंहिं वक़्तु बची सघे, पोइ केर बि कमु कोन ईंदो। मौत कंहिं बि टाइम ते अची सघे थो, तव्हांजी सिहत खे कोन ॾिसंदो, उमिरि खे कोन ॾिसंदो। उन खां अॻु में जो टाइम अची वञे, रब जे साम्हूं सची तौबा करियो। तौबतन नसूहा क़ुरान जेके चयो आहे, सची तौबा मुंहिंजा रब वरी इहो गुनाह कोन कंदासीं। अल्लाह जे नबी चंद निशानियूं ॿुधायूं, तमामु घणियूं निशानियूं आहिनि। जेकॾहिं माण्हू हिते ॻाल्हाए हफ़्तनि जा हफ़्ता ॻाल्हाए सघे थो, एतिरो ई वॾो मौज़ू आहे। बहरहाल जेके चंद निशानियूं ॿुधायूं, अल्लाह ताला खां दुआ घुरां थो, अल्लाह ताला असांखे
क़यामत जे अचण खां अॻु में उनजी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, मौत अचण खां अॻु में मौत जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेके बि गैर शरई कम आहिनि, बेहयाई जा कम आहिनि, अल्लाह ताला असां सभिनी खे उन खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन असांखे तक़वा, परहेज़गारी ऐं नेकी इख़्तियार करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं यादि रखी छॾियो, आख़िरी इंतिहाई अहम नुक़्तो, उलमा सां गॾिजण, उन्हनि सां तालुक़ रखण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हेरी तक़रीर खां कोई बि सुवाल? सुवाल, औरत इद्दत में लाज़मी सफ़ेद कपिड़ा पाए संदल ते वे, खट बेड ते न वे छा? अदा असां वटि जेको औरत जे इद्दत जो तसवुरु आहे न, घणो करे जेके आम माण्हू आहिनि उहो हिंदुनि खां वरितल आहे। बसि उहा माई हिकिड़े पासे वेठी हुजे, पर्दा लॻाए छॾे, सफ़ेद कपिड़ा पाए, इहो हिंदुनि जूं औरतूं घणो करे ॾिठो, बेवा जेके हूंदियूं आहिनि सफ़ेद कपिड़ा उहे पाईंदियूं आहिनि। इस्लाम चवे थो ज़ेब ज़ीनत वारा कपिड़ा न हुजनि, बाक़ी कहिड़े बि रंग जा कपिड़ा हुजनि को हर्ज कोन्हे। ज़ेब ज़ीनत हुनखे नाहे करणो, बिना ज़रूरत ते घर खां ॿाहिरि निकिरणो कोन्हे, ठीकु आहे न। बाक़ी खट ते सुम्ही सघे थी, बेड ते सुम्ही सघे थी, अलाह जे पनाह खां एमरजेंसी थी वञे, अस्पताल वठी वञी सघो था, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। तंहिंजे करे इहा शइ चवणु त बाबा माना त सफ़ेद कपिड़ा पाए ऐं माना त संदल ते जेको सुम्हनि वे, खट ते ऐं बेड ते न वे, इन जी का बि शरई हक़ीक़त कोन्हे। हीअ हिंदुनि खां मुतासिर थियण जे करे असां वटि शयूं आयूं आहिनि। इस्लाम जे अंदरि इहे शयूं कोन्हनि। हा, अलबत्ता सादगी इख़्तियार करे, ज़ेबो ज़ीनत न हुजे, सिंगार न करे, इहे माना त सुरमा न पाए, मेकअप न करे, अहिड़ा शौक़ कपिड़ा न पाए, सादगी वारा कपिड़ा पाए, इन जो शरीयत हुकम ॾिनो आहे। अगरि अज़ान फजर जो सही वक़्तु 5:30 आहे, अज़ान 5:16-5:20 ते अचे त सुनत थींदी आहे। अज़ान जेका असां ॾियणी आहे जॾहिं फजर टाइम थी वञे, अल्लाह ताला उन क़ुर में असांजो क़ुर दीन इस्लाम दीन फितरत आहे, यादि रखी छॾियो, तमामु आसान दीन आहे। जॾहिं रमज़ान जे रोज़नि जो अल्लाह ताला हुकुम कयो, तव्हां केसि ताईं खाई पी सघो था, हत्ता यतबय्यन लकुमुल ख़ैतुल अबयज़ु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फ़ज्र, यतबय्यन लकुम, अव्हां लाइ पधिरो थी वञे, तबयीन थी वञे, वाज़े थी वञे तव्हांजे लाइ, माना माण्हू ॿाहिरि निकिरी ख़बर पइजी वञे फजर थी वियो आहे। उन टाइम ते तव्हां खाइण पीअण बंदि करियो, उन टाइम ते अज़ान ॾियो, उन खां पोइ तव्हां नमाज़ पढ़ी सघो था। सफ़ा ऊंधा लॻी पई हुजे, उन टाइम ते नमाज़ पढ़ण जेका सुम्हण सही न आहे। उन खां पोइ आहे अहल हदीस मस्जिद में उहो शख़्स नमाज़ पढ़ाए सघे थो जेको गैरनि खे बि सही सम्झे, रोज़ाना उन्हनि जे पोयां नमाज़ूं अदा करे अहल हदीस खे नमाज़ पढ़ाए। अहल हदीस हिकिड़ो अज़ीम मसलक आहे, तव्हांखे ॿुधाइनि, उहो माण्हू जेको अहल हदीस मसलक सां वाबिस्त आहे, कंहिं बि अहिड़े माण्हू जे पुठियां नमाज़ न पढ़े जंहिंजो अक़ीदो बातिल, जंहिंजो नमाज़ जो तरीक़ो सुन्नत जे ख़िलाफ़ आहे, तव्हां उनजे पोयां नमाज़ पढ़ी गोया ताईद पिया करियो तूं बि सही आहीं। पोइ जॾहिं तूं बि सही आहीं त पोइ मस्जिदूं अलॻि छो ठाहियूं अथव? पोइ उन्हनि सां गॾिजी वञो। जॾहिं तूं बि सही आहीं, आउं बि सही, इहो जुमिलो ग़लति आहे। तूं बि सही, आउं बि सही। सही उहा जो क़ुर हदीस सां दलाइल, सभु सही कोन्हे। जंहिं क़ुर हदीस सां दलाइल आहिनि उहो सही आहे। जंहिंजो अक़ीदो बातिल, जेको वास्तनि वसीलनि जो क़ाइल, वहदतुल वजूद जो क़ाइल, क़बरनि मज़ा फैज़ पहुचण जो क़ाइल ऐं वसीलनि जो क़ाइल, तावीज़नि जो क़ाइल, तरीक़ो प्यारे पैगंबर सुन्नत जे ख़िलाफ़, उनजे पुठियां नमाज़ कीअं पढ़जे? अलाह जा बाना वेही सोचो त सही, इहो उनजे बिदअतनि जी ताईद आहे। असीं इमाम कंहिंखे बनाईंदा आहियूं? जेके इज़त वारो सम्झूं, मुअज़्ज़ज़ सम्झूं, इल्म वारो सम्झूं, उनखे ॿियारींदा आहियूं मुसले ते न। अल्लाह जे नबी छा फरमायो, मन वकर साहिब बिदअतिन फ़क़द आन अला हदमिल इस्लाम, जे बिदअती जी तौक़ीर कई, इज़त कई, उन इस्लाम खे ॾाहण में मदद कई। मुसले ते ॿियारण इज़त कोन्हे, इन खां मथे इज़त कहिड़ी थी? तंहिंजे करे जंहिंजो अक़ीदो बातिल आहे उनजे पुठियां नमाज़ न आहे पढ़णी। अब्दुल्लाह बिन उमर सिर्फ़ु एतिरो ॿुधो त मुअज़्ज़िन चवे थो अस्सलात अस्सलात, सुनन नबी दाऊद जी रिवायत आहे, तिरमिज़ी जी। इमाम मुजाहिद खे चई उख़रुज बिना मिन इंद हाज़िल मुब्तदी लम युसल्ली फीह, मूंखे बिदअती खां परे कर, ॿाहिरि कढ, उते नमाज़ कोन पढ़े। सिर्फ़ु एतिरी बिदअत। हिते थी बिदअतनि में चवंदा आहिनि त 9 खां वठी चोटी ताईं फ़र्क़ु आहिनि, उनजे पोयां नमाज़ पढ़बी छा? कंहिं बि सूरत में न। अहल हदीस कॾहिं बि अहिड़े माण्हू जे पुठियां नमाज़ न पढ़ंदो जंहिंजो अक़ीदो बातिल हुजे, जेको सुन्नतनि जो मुख़ालिफ़ हुजे, वाज़े हदीसूं रद्द कंदड़ हुजे। छा उहो शख़्स इमामत करे जेको रोज़ाना फजर नमाज़ न अचे मस्जिद में?
फजर नमाज ते लगातार न अचण वारो उन जे अंदरि मुनाफ़िक़त ते निशानी आहे। यादि रखी छॾे, मुनाफ़िक़ ते फजर नमाज गरी आहे। कॾहिं कॾहिं कंहिंखां इंसान आहे अखि लॻी वई पर लगातार नथो अचे, इहो वॾनि गुनाहनि में गर्क आहे। तंहिंजे करे रब तौफ़ीक़ हुनखे कोन ॾिनी आहे। मुनाफ़िक़त जी निशानी हिन माण्हू में मौजूदु आहे। लाइक़ु न आहे अहिड़ो माण्हू इमामत जो जेको फजर नमाज रोज़ाने छॾे। कंहिं तोखे इजाज़त ॾिनी आहे त फजर नमाज तूं सुम्ही पओ। मोमिन त हिन ॾींहं में तहजुद पढ़ंदो आहे, त फजर ते कोन था पइजो। लगातार फजर नमाज खे तर्क करण वारो मुसल्ले ते हक़दार न आहे, बिल्कुलु न। गैर हदीस से पोयां हदीस फर्ज़ नमाज पढ़े, जनाज़ नमाज पढ़े, गैर हदीस बस थी चुको, जंहिंजो अक़ीदो सही न आहे, उन पुठियां नमाज कोन पढ़बी। दुकान ते नाल लॻाइण, लीमू रखणु, अदा इहे जहालतूं आहिनि, गुमराही आहे, शिरक आहे। हाणे लीमू बचाईंदो, लीमू बचाईंदो नुक़सान खां। पोइ जेके सब्ज़ी फ़रोश्त ख़बर केतिरा लीमा रखे वेठा आहिनि, इहे त निभागा से करोड़पति हुजनि, अरबपति हुजनि, जिन वटि ढेर लॻा पिया आहिनि माना लीमन जा। लीमू थो बचाए नुक़सान खां। ऐं घोड़े जो नाल, केॾी जाहिल क़ौम आहे, घोड़े जो नाल बचाईंदो। अल्लाह अकबर। अञा असां खिलूं था अमेरिका यूरोप तां तो काफ़िर आहिनि, मुस्लमान जा फ़ाल ॾिसो। हाफ़िज़ क़ुरान 4 वक़्त हर नमाज फ़र्ज़ में देर में अची रकातूं ज़ाया थीन। फजर में बस सां बस नमाज अदा करे 11 महीना हुनखे आम इमाम तरावी न अदा। जेको माण्हू फजर नमाज में देर करे थो उन में मुनाफ़िक़त आहे। जेको सुस्ती बि करे थो, कॾहिं का थी वई त ॿी ॻाल्हि आहे। क़ुरान में अल्लाह छा फरमाए थो, जेको फ़वैलुल लिलमुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, नमाज़िन जे लाइ हलाकत आहे जेके नमाज़नि खां गाफ़िल आहिनि। इहा बि ग़फ़लत आहे। देर सां पहुचण, रकातूं विञाइण, बाद में नमाज़ पढ़ण, सिर्फ़ु पैसनि जे आसिरे ते अची माना रमज़ान में बीहे मुसल्ले ते, इहो त पेशावर थी वियो। मोमिन हुजे त 11 महीना पाबंदी सां नमाज़ पढ़े आहे। हीअ त सिर्फ़ु पैसनि जे आसिरे में अचे थो। अहिड़ा माण्हू जेके पेशावर हुजनि, प्रोफेशनल, 11 महीना लभनि ई कोन, उनखां पोइ अची मस्जिद में ज़ाहिर थियनि, इहे लाइक़ु न जो हुनखे मुसल्ले ते पियारियो वञे। मुसल्ले ते उनखां पोइ जेकॾहिं को माण्हू कंहिंखे उधारा पैसा ॾिए थो, कुझु लख हर महीने में, कुझु हज़ार हिनखे ॾिना वञनि, जेकॾहिं पैसा ॾिए थो, हिकिड़ो मुज़ारबत, हिकिड़ो माण्हू माना महिनत मज़दूरी करे थो, ॿियो पैसा ॾिए थो। हाणे जेकॾहिं हर महीने मुतयन पैसा वठे, इहा ॻाल्हि सही न आहे, इहो हिकिड़ो व्याज जो क़िस्म आहे। अलबत्ता जेकॾहिं मुनाफ़ो थिए थो पोइ पंहिंजी परसेंटेज मुक़ररु कनि। जी त मां ज़मीन तव्हां आबाद कंदा आहियो, बाबा तूं हिकिड़ो सो खणंदे 6 सौ मूंखे मिलंदा, थींदो आहे न। अलाह जे नबी बि ख़ैबर वारनि सां माना इहो मुआहिदो कयो ज़मीन जे मामले में, त जेको नफ़ो थींदो बाबा तूं 40% खणंदे ऐं 60% खणंदुसि, उहा बि शइ आहे। पर मुतयन फ़ाइदो हर महीने ते बिल्कुलु न, इहो व्याज आहे। छा बालिग न्याणी पुफाट, मारोट, सौट, मासात खे हथु ॾेई सघे थी? अदा बिल्कुलु न। नामहरम आहिनि, हथु ॾियण ते छा हिन सां परदो करणो आहे। जंहिंसां शादी थी सघे थी, निकाह थी सघे थो, उन्हनि खां परदो करणो आहे। अल्लाह जे नबी फरमायो औरतनि सां मुसाफ़ो कोन कंदो आहियां। प्यारे पैगंबर करे ज़िंदगी में के गैर औरत खे हथु कोन लॻायो। तंहिंजे करे बिल्कुलु हुन खां बचणु घुरिजे। आख़िरी हिकिड़ो सुवालु आहे त इद्दत 40 ॾींहं बि करे या अदा जेकॾहिं मुड़ुसु फ़ौत थी वञे, ॾिसो इद्दतूं 2 क़िस्मनि जूं आहिनि। गुज़ारे वञे 4 महीना 10 ॾींहं, ठीकु आहे, पर जेकॾहिं हमल सां आहे त पोइ मुद्दत थींदी वज़अ हमल, जंहिं ॾींहुं ॿार ॼणींदी इद्दत ख़तमु। जेकॾहिं माना आहे तलाक जी इद्दत, नौजवान माई आहे, हैज़ अचे थो 3 हैज़ वरना 3 महीना। अलाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो ऐलान कंदो हलां त अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़बर आहे त इंतहाई अज़ीम आलिम सऊदी अरब जो अल्लाह जी मदद रखे रहमत हुजनि शेख मोहम्मद बिन अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह, अॼु खां 100 साल में किताब लिखियो, किताब तौहीद। इहो उहो किताबु आहे जेको बिना शक शुबे ऐं यकीन सां चवां थो लखनि जी तादाद में दुनिया में शाया थियो आहे। लखनि माण्हुनि पंहिंजे अक़ीदे जी इस्लाह कई आहे। उर्दू अरबी में ख़बर केतिरियूं हुनजी शरूं आहिनि। सिंधी जे अंदरि अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ ॾिनी, इहो रब जो तौफ़ीक़ आहे। अञा असां त कमज़ोर बाना आहियूं अलाह जा। मूं अलहमदिल्ला 816 सफ़नि ते तमामु ई जामे शरह लिखी आहे ऐं अलाह जे घर में वेठो आहियां। सिर्फ़ु इन ई 1000 कापियूं बैतुसलाम खां असां छपरायूं, 10,50,000 ख़र्चु आयो आहे। घणो ख़र्चु? 10,50,000, माना हिकिड़ी कापी ते 1050 रुपया ख़र्चु आयो आहे। यकीन रखो, आउं पंहिंजी ॻाल्हि करियां थो, असांजो दोस्त मोहम्मद जुमन कुंबर साहब, ऐं उनखे बि सुञाणा।
असांजो अदाई जेको कमु करियूं पिया रब्बुल आलमीन दिलनि जा हाल ॼाणे थो इन में ज़र्रे बराबर कारोबार जी नियत कोन्हे का नियत कोन्हे कारोबार जी नियत हुजे इस्पतालूं खोले वेठा हुजूं माण्हुनि खे ॾिसूं हज़ारे रुपया कमायूं सिर्फ़ु हिकिड़ी नियत आहे त अलाह जो दीन अलाह जे बाननि ते पहुची वञे असांखे थोरा घणा एतिरा पैसा मिली वञनि वरी को किताब आणियूं क़रीबन 5 मुंहिंजा किताब हीअं तयार आहिनि प्रूफ रीडिंग जे मरहले मां गुज़रनि पिया इनशा अचणा आहिनि हिकिड़ो किताब त चइबो दिलचस्प मौज़ू आहे घोड़ो हलाल आहे या हराम आहे मुंहिंजी देवबंदी मौलवी सां ॾे वठि थी आहे हिकिड़े माना मेहर जो हिकिड़ो मौलवी आहे हुन सां ऐं अलहमदिल्ला इन ॾे वठि दौरान 2 माण्हू अहल हदीस थी विया सो उहा किताब हाणे अलहमदिल्ला माना त आख़िरी मरहले में अचण वारो आहे त असां इहे किताब छपरायूं था सिर्फ़ु अलाह जी दीनी तबलीग ख़ातिर को कारोबार जी का नियत कोन्हे दोस्तनि खे गुज़ारिश आहे कुझु कापियूं आंदियूं अथऊं इन किताब खे ख़रीद कनि ऐं इनशा अल्लाह ताला इहो किताब पंहिंजे घर में तवे रखंदा पाण पढ़ंदा ॿारनि खे पढ़ाईंदा मूंखे यकीन आहे वॾो फ़ाइदो थींदो एतिरी इन ते महिनत कई वई आहे अल्लाह ताला बहितर ॼाणे थो केतिरी असां महिनत कई आहे बहरहाल इहा गुज़ारिश आहे अल्लाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।